दोस्तों उम्मीद है सब ठीक ठाक हूंदा, खैरियत सां हूंदा। अॼु तव्हांजे लाइ मुख़्तियार अली शीदी जो एल्बम आहे 28। एल्बम जो वॉल्यूम जेको लिखियलु आहे 34-35 एल्बम 2005 में रिलीज़ आहे। एल्बम बहितरीनु आहे, सुठो आहे माशाल्लाह। ऐं तव्हांखे ॿुधायूं त हिन में जेके 2-3 गीत आहिनि तमामु घणा मशहूरु आहिनि। हिकिड़ो गीत त असांजे शहर जो आहे, मशहूरु गीत आहे, जिथे किथे हलण वारो गीत आहे। मिठा जानीड़े शहर मुंहिंजो आहे, खैरपुर मीरस, मौला वधावई ईंदो त कर। ज़बरदस्त ऐं मशहूरु गीत आहे मुख़्तियार शीदी जो। ऐं दोस्तनि जा कमेंट्स आहिनि। ऐं उनखां पहिरियां तव्हांखे ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन वीडियो में असां कोई गीत शामिलु नथा कयूं। हिन वीडियो में अव्हांखे ॿुधाईंदासीं त हिन एल्बम में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि ऐं कहिड़े साल में एल्बम आयो आहे। ऐं हिन में जेके दोस्त कमेंट्स कनि था उन्हनि जा कमेंट्स हिन में शामिलु कंदासीं हर वीडियो में। सो हलूं था हिन जी कमेंट्स ॾे। हिन में कुझु पुराणे वीडियो ते कमेंट्स आयल आहे। सदाम हुसैन दिलूं मोकिलियूं आहिनि, वॾी महिरबानी भाउ सदाम। ऐं तव्हांखे इहो बि ॿुधायूं त पुराणनि ते वरी नई सही कमेंट्स ईंदा त उन्हनि जो बि मतिलबु उन्हनि खे बि शो कंदासीं असां। उनखां बाद वहीद भाउ जा 2 कमेंट्स आहिनि, माई फेवरेट सॉन्ग पहिरियों, ऐं हेठि वरी लिखियो अथई द वीडियो VIP, वॾी महिरबानी वहीद। उनखां बाद वहीद भाउ लिखियो आहे वरी वेरी नाइस पिक्चर। शाहबान सोलंकी भाउ लिखियो आहे सुपर हिट एल्बम 26, वॾी महिरबानी लख कुर्ब। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायां ज़रूरी ॻाल्हि त हाणे कमेंट्स जेको आहे न घटि थी विया आहिनि। काफ़ी दोस्त जेके आहिनि वीडियो नथा ॾिसनि शायदि, या उन्हनि खे वीडियो पसंदि नथो अचे। बहरहाल काई वॾी ॻाल्हि कोन्हे का, वीडियो खे ॾिसण वारा काफ़ी माण्हू ॿिया बि आहिनि जेके कमेंट्स बि नथा कनि, पर उन्हनि जूं बि वॾियूं महिरबानियूं। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त मुख़्तियार शीदी तमामु बहितरीनु फ़नकार हुयो। फस्ट टाइम उनखे पज़ीराई न हुई, मतिलबु मशहूरु न हुयो, यको मशहूरु न हुयो। हीअ मशहूरु थियो आहे 2001 में। 2001 खां पोइ जेके हिन जा एल्बम आया, या 1999 खां जेके बि हिन जा एल्बम ईंदा विया, हीअ तमामु घणो मशहूरु थींदो वियो। ऐं हाणे हलंदासीं हिन जे गीतनि ॾे। त हिन जो पहिरियों गीत जेको आहे शाहनवाज़ साहब लिखियो आहे। गीत जा ॿोल लिखिया अथई रोज़ मयारूं। उनखां पोइ मीर मोहम्मद अब्बासी जो गीत आहे सिर ते जंहिं ते लहे आ बार बार। उनखां पोइ वहीद हकड़े जो तमामु बहितरीनु गीत आहे तोसां प्यार कयुमि, तमामु बहितरीनु गीत आहे। उनखां पोइ आहे कादिर बख़्श साहब जो गीत आहे रंज खपे न तकरार खपे। उनखां पोइ गीत आहे ग़ुलाम कादिर घायल जो कढी मेहंदीअ जा गुल, ही तमामु बहितरीनु ऐं सहिरो आहे, ज़बरदस्त। उनखां पोइ आजिज़ साहब जी शाइरी आहे मिठा जानीड़े शहर मुंहिंजो आहे, खैरपुर मीरस। उनखां पोइ आहे मुक़ीम साहब जी शाइरी आहे ॾुख ॾे थो ॾुख ॿ ॾींहं थो। उनखां पोइ आहे मुबारक अली जो गीत आहे हिन दिलि जो किरायो तोखे भरिणो पवंदो। उनखां पोइ मीर मोहम्मद अब्बासी जो गीत आहे रुठो ई रहे पर हुजे हयाती, ही बि मशहूरु गीत आहे। उनखां पोइ मशहूरु गीत मीर मोहम्मद अब्बासी जो साइड ते ठाहे वार पियो नाज़ करी दिलदार, तमामु बहितरीनु ऐं मशहूरु गीत आहे इहो। दोस्तों अव्हांखे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा।